नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे दारवाण खां ख़बर ॾींदा हलूं त यूसी शादी शहीद जे ॻोठ आदम खान मेहराणी जे हिन जदीद दौर में भी स्कूल जहिड़े बुनियादी सहूलियत खां महरूम है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल सत्तार मेहराणी। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूद आहियूं यूसी शादी शहीद जे ॻोठ आदम खान मेहराणी में, जिते स्कूल जहिड़ी बुनियादी सहूलियत न हुजण जे करे ॻोठाणनि जो एहतजाज आहे। वधीक अचो त उन्हनि खां मालूम कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजा ॿार नंढड़ा तालीम खां महरूम आहिनि। 4 किलोमीटर पंधु करे दड़ावण में पढ़ण था वञनि, जंहिं ते अॻियों मेरू मांगरनि जो भउ आहे ऐं ॾाढो ऐं कुतनि जो भउ आहे। नंढड़ा ॿार पंधु करे था पढ़ण वञनि ऐं असांजो ॻोठु हिन दौर में बि माना इन खां महरूम आहे तालीम खां। असांजी बिलावल भुट्टे खे गुज़ारिश आहे ऐं दरख़्वास्त आहे, सुप्रीम कोर्ट खे दरख़्वास्त आहे त असांजे ॻोठ आदम खान मेहराणी में स्कूल जी सहूलियत न हुअण करे तक़रीबन असांजा 100 ॿार आहिनि जेके माल चारे रहिया आहिनि। ऐं महिरबानी करे सिंध हुकूमत सां असांजो मुतालबो आहे ऐं सुप्रीम कोर्ट सां त असांखे स्कूल जहिड़ी बुनियादी सहूलियत ॾिनी वञे ऐं असांजे नंढड़नि ॿारनि जी ज़िंदगी ते रहम कयो वञे। त अहिड़ी जदीद दौर में बि असांजे ॻोठ आदम खान मेहराणी में स्कूल न आहे। कंहिं कंहिं ॻोठ में त 2 स्कूल आहिनि, असांजे ॻोठ में हिकु बि स्कूल न आहे। MNA MPA असां सभिनी वटि भॼी थकी पिया आहियूं त असांखे हिन महिल ताईं स्कूल न आहे ॾिनो वियो ऐं असांजा ॿार माल चारनि जे मजबूर आहिनि। तव्हां छा कंदा आहियो? माल चारींदा आहियो। ऐं तव्हांखे केतिरो शौक़ु आहे स्कूल पढ़ण जो? इलाही शौक़ु आहे। तव्हांखे स्कूल ॾिनो वञे? असांजे आदम खान मेहराणी जे ॻोठ में स्कूल न आहे, महिरबानी करे ॾिनो वञे। स्कूल ॿिया स्कूल तव्हां खां केतिरो परे आहिनि? ॿिया स्कूल 5 किलोमीटर परे आहिनि। तव्हां उन जे करे नथा ओॾे वञी सघो ऐं नथा पढ़ी सघो? कुता ॿियो जानवर आहिनि, उन जे करे असां नथा वञी सघूं। माना तव्हांखे भउ थो थिए ओॾे वञण जो? हा, 100 ॿार असां ईअं ख़ाली घुमी रहिया आहियूं। 100 ॿार असां ख़ाली ईअं घुमी रहिया आहियूं। हक़ीक़त आहे इहो त हाणे नंढड़ा मासूम ॿार ई काॾे वेंदा? असां हितां केतिरो पंधु करे वेंदासीं, केतिरो असां रोज़ वेंदासीं। इहा असांजी हुकूमत खे अपील आहे, असांजी दां ॿुधो। हीअ असांजे नंढड़े मासूमनि ॿारनि जी ज़िंदगी तबाह थी थिए, छो असांजी कोई दां वरनाइण वारो न आहे। असांजी हुकूमत खे अपील आहे, बिलावल भुट्टे खे अपील आहे, इमरान खान खे अपील आहे, असांजी दां ॿुधो। असांजी दां ॿुधो। ही नंढड़नि ॿारनि जी ज़िंदगी तबाह थी थिए, ज़िंदगी बचायो। ख़ुदा वारूम आहियूं ऐं बराए महिरबानी असांखे स्कूल जहिड़ी बुनियादी सहूलियत ॾिनी वञे त जीअं असांजूं ज़िंदगियूं ऐं स्कूल हिकु तालीम हिकु टीं अखि आहे जेका असांजे ॿारनि खे ऐं असांजे ॻोठ खे स्कूल न हुजण जे करे असांजा ॿार ख़ाली माल चारे रहिया आहिनि। ऐं केतिरा ई बार असां MNA MPA खे लिखत में बि ॾेई चुका आहियूं, पर हिन महिल ताईं उन्हनि जे कन ते जूं बि नाहे चुरी। ऐं बराए महिरबानी ऐं सिंध हुकूमत, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा ई आहे त सिंध हुकूमत जा ऐलान में ई रहिजी आहे, अधूरा ई रहिजी आहे, पर उन्हनि ते अमल कोन थियो। ऐं के त अहिड़ा ॻोठ आहिनि जिन खे हिकिड़ो स्कूल पहिरियां आहे ऐं ॿियो बि स्कूल ॾिनो वियो आहे, पर इन चवणी इहा थी पए त असांजे ॻोठ आदम खान मेहराणी में स्कूल जहिड़ी बुनियादी न ॾिनी वई आहे सहूलियत। बराए महिरबानी असांखे स्कूल जहिड़ी बुनियादी सहूलियत ॾिनी वञे त जीअं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल बची सघे। जी रिपोर्टर अब्दुल सत्तार मेहराणी, अवामी न्यूज़, दारावण। कैमरामैन मोहम्मद शरीफ मेहराणी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।